सॻियूं में हलंदड़ करोड़ रुपयनि जी तरक़ियाती कमनि में नज़र अंदाज़ करण खिलाफ़ मंगी माला भागत माला मला माला जी रवासिन मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि जी टायरुनि खे बाहि ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि ज़वार बाकिर चना महदी हसन मीरानी अली अहमद मंगी नज़ीर अहमद मला ऐं ॿियनि साहिबनि अॻियां दाईंदे ॿुधायो त सॻियूं में करोड़नि रुपयनि जी तरक़ियाती कम हली रहिया आहिनि। तरक़ियाती कमनि जी अॻुवाणी कंदड़ असांखे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। ताज़ो तक़रीबन 4 ॾींहं अॻु PPMA डॉक्टर महरीन भुट्टो सॻियूं जो दौरो कयो ऐं सरदार एजाज़ खान ॿुगियो जी रहाइश गाह ते PP अॻुवाननि सां गॾिजाणी कई। उन मौक़े ते तरक़ियाती कमनि में नज़र अंदाज़ करण खिलाफ़ डॉक्टर महरीन भुट्टो खे शिकायत कई, जंहिं ते डॉक्टर महरीन भुट्टो ख़ातिरी कराई हुई त तरक़ियाती कम कराया वेंदा, पर अफ़सोस जो तरक़ियाती कमनि जी नज़रसानी कंदड़ सिर्फ़ पंहिंजा नवाज़े रहिया आहिनि ऐं हू ख़ुशामद ते तरक़ियाती कम पियो कराए। हिननि वधीक चयो त असांजे मेन शाही घिटी जामिया मस्जिद क़ाइम आले मोहम्मद जी घिटी क़दीमी ऐं तारीख़ी भिटाई जो मकान समेत मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे माण्हुनि खे महरमुल हराम जे सिलसिले में जुलूसनि जे गुज़रण, मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां रैली जी सूरत में गुज़रण समेत रोज़मर्रा जे अचण वञण में सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह PPMA ने सैयद जावेद अली शाह जिलानी MNA डॉक्टर महरीन भुट्टो ऐं ॿियनि वस वारनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त तरक़ियाती कमनि में पंहिंजा नवाज़ी बंदि करे असांखे तरक़ियाती कमनि में नज़र अंदाज़ करण जो नोटिस वठे। मेरिट ते तरक़ियाती कम कराया वञनि, ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरा करे धरना हया वेंदा।